Welcome to Sense Soft Studio. This is Sal Chandio. So जन स्टार्ट किया था असांजो नेक्स्ट वीडियो जेको असां नेक्स्ट वीडियो असां डिपेंड करे तो मेन्यू ते लेट्स सी त असांजो कहिड़ो मेन्यू स्टार्ट कंदासीं। असां होम मेन्यू कंप्लीट कयोसीं, इंसर्ट कंप्लीट कयोसीं, हाणे असां कंप्लीट कंदासीं पेज लेआउट। पेज लेआउट में सब खां पहिरियां थीम असां थीम कंहिं ते बि अप्लाई कंदासीं, उहो असांजो अप्लाई थींदी, यानी कि क्लिक कंदासीं उहो असांजी थीम अची वेंदी। पर हिते असांजो कोई थीम वारी शइ चेंज कोन थी, त उन खां पहिरियां असां ॾिसंदासीं, असां पहिरियों अप्लाई कंदासीं कॉपी ते पेज कवर। असां जीअं असां इंसर्ट ते हुयासीं, पेज कवर असांजे हिते पेज कवर आहे। असां हितां जेको बि अप्लाई करणु चाहियूं, फॉर एग्जाम्पल असां ही था कयूं, हीअ असां नोसीं असांजो जेको पेज कवर असां हिनखे चेंज करणु चाहियूं, हाणे असां चेंज करे सघूं था। तंहिं महिल असां पेज लेआउट में असांजो थीम, असां जेको थीम खणंदासीं ॾिसो उहो असांजो चेंज थी वेंदो, डिपेंड करे थो असांजे थीम ते, उहो असांजो थीम चेंज थींदो। उन खां पोइ असांजो कलर असां चेंज करणु चाहियूं थीम से असां करे सघूं था पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़। उन खां पोइ असांजो फॉन्ट चेंज करणु चाहियूं, असां फॉन्ट चेंज करे सघूं था। इहे असांजा फॉन्ट्स आहिनि सभु, असां जेको बि फॉन्ट्स यूज़ करणु चाहियूं उहो असां करे सघूं था। जस्ट क्लिक कंदासीं उहो असांजो फॉन्ट अची वेंदो। इफेक्ट्स ॾियणु चाहियूं असां इफेक्ट्स बि ॾेई सघूं था। इहे असांजा इफेक्ट्स आहिनि, जेको बि असां अप्लाई करणु चाहियूं असां अप्लाई करणु चाहींदा आहियूं। इफेक्ट्स असां हुन ते अप्लाई थींदा जिते असांजा कहिड़ी डायग्राम्स वग़ैरह हुजनि या वधीक को बि असांजी शइ रखियल हूंदी पिक्चर्स वग़ैरह, त उन ते असांजो सही शो थींदी। उन खां पोइ मार्जिन्स, असां मार्जिन्स ॾियणु चाहियूं असांजे पेज सां मार्जिन, यानी कि पेज सेटअप में। पेज सेटअप में मार्जिन यानी कि हाशी भञणु चाहियूं, जीअं असां नॉर्मल पेज ते हाशी भञंदा आहियूं, साॻे तरीक़े सां असां हिते बि हाशी भञणु चाहियूं भञी सघूं था। हीअं असांजो नेरो, असांजो नेरो या कुझु बि असां हितां रखणु चाहियूं, पर नेरो था रखणु चाहियूं, असांजी साइज़ ॾिसो हितां इंक्रीज़ एंड डिक्रीज़ थींदी। हीअ बाउंड्रीज़ जेके आहिनि रूलर खां, बाउंड्रीज़ असां जीअं फॉर एग्जाम्पल हितां मॉडरेट था कयूं, ॾिसो अॻु में असांजो 7 खां अॻियां हुयो, हाणे असांजे पोयां अची वियो 7 जो। उन खां पोइ वधीक ॾियणु चाहियूं मिरर कयूंसि या ऑफिस डिफॉल्ट रखणु चाहियूंसि, असां डिफॉल्ट ॾिसो हू असांजो 7 खां हुयो, हीअं जी बाउंड्रीज़ असांजी घटि थी, यानी कि पेजिस जी साइज़ घटि थींदी। उन खां पोइ ओरिएंटेशन्स, पोर्ट्रेट आहे, पोर्ट्रेट ऑलरेडी बाय डिफॉल्ट हूंदो आहे असांजो पेजिस जी जेका डिज़ाइन हूंदी आहे उहा। असां हिनखे ॾिसणु चाहियूं, असां कंट्रोल F2 हणंदासीं, प्रिंट प्रीव्यू असां ॾिसो हीअ असांजो फॉर्मेट जेको आहे उहो असांजो आहे ओरिएंटेशन में कहिड़ो, उहो असांजो पोर्ट्रेट। असां ॾिसूं था असांजो ॿियो कहिड़ो आहे, असांजो जेको लैंडस्केप आहे। पेज ओरिएंटेशन्स में ॿ टाइप्स ईंदा आहिनि ओरिएंटेशन में, पोर्ट्रेट ॿियो लैंडस्केप। असां लैंडस्केप अप्लाई था कयूं, हाणे असां प्रिंट प्रीव्यू कयूं असांजो अॻु में वारे पेज खां, हाणे असांजे खां डिफरेंट ईंदी। असांजो को लेटर वग़ैरह हुजे या असांजो पासीरो पेज हुजे, उहो असांजी सेटिंग अची वेंदी। उन खां पोइ असांजी पेजिस जा असांजे मुख़्तलिफ़ टाइप्स असां वटि मौजूदु हूंदा आहिनि, मुख़्तलिफ़ क़िस्म मौजूदु हूंदा आहिनि। उन्हनि मां असांखे जेको बि अप्लाई करणु चाहियूं असां करे सघूं था। जेको ऑफिशियली असां ॾिसंदा आहियूं उहे असांजा ज़्यादा से ज़्यादा 3 इस्तेमालु थींदा आहिनि, हिकु लेटर, लीगल ऐं असांजो A4। ज़्यादा असांजो A4 यूज़ थींदो आहे, सेकंड ते असांजो लेटर ऐं थर्ड ते असांजो लीगल। लीगल उन जाइ ते यूज़ कंदा आहियूं जिते असांजो साइज़ टेक्स्ट जी घणी हुजे, यानी कि वधीक असांजो रिक्वायर्ड हुजे पेज, त उसे असां यूज़ कंदासीं। जीअं ॾिसो असां पहिरियों लेटर अप्लाई कयोसीं, प्रिंट प्रीव्यू करे ॾिसोसि, हीअ असांजो लेटर, पर पहिरियां असां पोर्ट्रेट रखूंसि, असां लैंड साॻी ईंदासीं, पोर्ट्रेट रखियोसीं। हाणे असां हितां अप्लाई कयूं था लेटर, लेटर ऑलरेडी अप्लाई आहे, प्रिंट प्रीव्यू ॾिसो असांजी साइज़ हीअ असांजी हिते आहे, क्लोज़ कयोसि। हाणे असां अप्लाई कयूं था लीगल, असां लीगल कयोसीं, हीअ असां प्रिंट प्रीव्यू कयोसि, असांजी साइज़ वधीक लंबी थी वेंदी, साॻी क्लोज़ प्रिंट प्रीव्यू। उन खां पोइ असां रखूंसि था सॉरी पेज साइज़ में असां ईंदासीं A4 ते रखूंसि था, प्रिंट प्रीव्यू कयोसि, असांजो A4 जेको असां बाय डिफॉल्ट असां ज़्यादातर इस्तेमालु कंदा आहियूं ऑफिस में, क्लोज़ प्रिंट प्रीव्यू। उन खां पोइ असांजा कॉलम्स, असां वधीक कॉलम ॾियणु चाहियूं असां ॾेई सघूं था कॉलम जी मदद सां, यानी कि हूअं हिकु कॉलम आहे, असां वधीक कॉलम ॾियणु चाहियूं असां ॾेई सघूं था, यानी कि फॉर एग्जाम्पल 1 कॉलम आहे, 2 था ॾियूंसि, असां 2 कॉलम। असां कुझु बि लिखंदा वेंदासीं असांजे सेकंड कॉलम ते कोन ईंदासीं, ॾिसो सेकंड कॉलम ते तॾहिं ईंदासीं जॾहिं असां हीअ असांजो जेको कॉलम हूंदो उहो कंप्लीट थींदो, तॾहिं असां नेक्स्ट कॉलम ते अची वेंदासीं। अगरि असां चऊं था त कॉलम खां बग़ैर असां ॿिए कॉलम ते वञणु चाहियूं त पोइ असां छा कंदासीं, ते ईंदासीं, कॉलम त असांजो ऑलरेडी ॾिनल आहे, असां छा कंदासीं ब्रेक ते ईंदासीं ऐं असां छा कंदासीं नेक्स्ट पेज न, पर असां नेक्स्ट कॉलम ते ईंदासीं, नेक्स्ट कॉलम कंदासीं, पाण मुराद असां कॉलम ते अची वेंदासीं। हूअं असां नथा अची सघूं, फॉर एग्जाम्पल असां 3 कॉलम ॾिनासीं, हाणे असां क्लिक बि कयूं था ॾिसो होॾे नथा अचूं, पर उन ई कॉलम सेकंड में लिखी। जेके असां जंप ॾियणु चाहियूं त असां छा कंदासीं ब्रेक ते ईंदासीं, असां कॉलम ते ॾींदासीं। अहिड़े तरीक़े सां असां पेज तां बि जंप ॾेई सघूं था, टेक्स्ट रैपिंग भी नेक्स्ट पेज ते कंटिन्यूसली
इवन आड यानी कि असां इवन आड पेज असांजा पाण मुराद अची वेंदा पर उन खां पहिरियां असां छा कयूं कॉलम 1 करे छॾियूं 1 कॉलम अची वेंदो जेके असांजा कॉलम्स हूंदा उहे असांजा जेके कन्वर्ट थींदा पेजिस में असांजा 3 कॉलम हुया त 3 असांजा थींदा हिकु असांजो एक्स्ट्रा पेज हो असांजी टेक्स्ट ज्यादा हेठि स्पेस जी मदद सां अची वेंदी उन खां पोइ असांजो इवन आड असां इवन आड पेज ॾियणु चाहियूं असां ॾेई सघूं था फॉर एग्जांपल इवन पेज था ॾियूं ये असांजे इवन पेज यानी कि पहिरियों असांजो पेज ॾिसूं त छा आहे 5 आहे 5 खां पोइ असांजो पाण मुराद 7 अची वेंदो फॉर एग्जांपल असां ब्रेक था ॾियूं हीअ असां 5 खां पोइ 7 अची वेंदो जीअं इवन था ॾियूं ॾिसो 5 खां पोइ सॉरी 6 अची वेंदो हीअ असांजो 6 आहे सॉरी असांजी इवन आड जे हिसाब सां असांजा पेजिस पाण मुराद अची वेंदा उन हिसाब सां छो त 5 खां पोइ 6 ईंदो लाज़मी आहे हितां ॾियणु चाहियूं त असां ॾेई सघूं था साॻे तरीक़े सां आड करणु चाहियूं असां ॾिसूं पेज नंबर कहिड़ो आहे उन खां पोइ असांखे 7 आहे 7 खां पोइ 8 अचणु घुरिजे पर असांजो आड था ॾियणु चाहियूं त असांजो कहिड़ो अची वेंदो 9 पेज ॾिसूं था आड पेज ॾियोसीं असां डायरेक्टली छा ईंदो यानी कि मथां अची वेंदो सॉरी हितां असांजो जेको मथां आहे उहो असांजो पाण मुराद अची वेंदो फॉर एग्जांपल असां पेज सभु डिलीट कयासीं हाणे असां रिपीट था कयूंसीं हिनखे हीअ असां इवन ॾिनोसीं 1 खां पोइ 2 ईंदो 2 डेफिनेटली 2 ईंदो 2 खां पोइ असांखे कहिड़ो अचणु घुरिजे 3 अचणु घुरिजे पर असांजो कहिड़ो अची वेंदो 4 अची वेंदो ॾिसो असांजो 2 4 अगरि असां इवन ॾियणु चाहियूं अहिड़े तरीक़े सां असां आड बि ॾेई सघूं था साॻे तरीक़े सां असांजो घणो हुयो 4 त 5 ईंदो 5 खां पोइ असांखे कहिड़ो अचणु घुरिजे 6 अचणु घुरिजे कंटिन्यूअसली या असांजो 7 अचणु हिते असांजो आड ॾींदासीं त असांजो 5 खां पोइ 6 अचणु घुरिजे असांजो 7 अची वेंदो अहिड़े तरीक़े सां असां सेटिंग वग़ैरह ॾेई सघूं था उन खां पोइ लाइन नंबर असां हिननि खे लाइन नंबर ॾियणु चाहियूं फॉर एग्जांपल असां हिननि खे सिलेक्ट करे असां लाइन नंबर ॾियणु चाहियूं लाइननि खे नंबर अची वेंदो सिलेक्ट कंदासीं असां हितां लाइन नंबर कंटिन्यूअसली अची वेंदा हुननि जा नंबर्स उन खां पोइ नन ॾियूंसि ख़तमु करणु चाहियूं ख़तमु करे सघूं था ईच सेक्शन में हर हिकु सेक्शन में नंबर अचणु घुरिजनि रीस्टार ईच सेक्शन में अलॻि अलॻि पेज ते अलॻि सेक्शन हुजे या सुपरवाइज हर पैराग्राफ ते नंबर हुजनि ईअं असां ॾेई सघूं था हाइफन खे छॾे ॾियो उन खां पोइ असांजो वाटर मार्क मीन्स कि असां हेठां जेका टेक्स्ट ॾियणु चाहियूं असां ॾेई सघूं था बाय डिफॉल्ट हुनजो ख़ुदि अची वेंदो उहा ई टेक्स्ट जेका हुनजी रखियल हूंदी उहा ई असांजी थींदी लेट्स सी असांजी कहिड़ी बाय डिफॉल्ट आहे ॾिसो असांजी जेका टेक्स्ट आहे उहा असांजी धुंधली शो थी वई उनखे वधीक ॾियण लाइ असां छा कंदासीं वाटर मार्क असां चवंदा पंहिंजी टेक्स्ट ॾियूं या त असां हीअं ॾियूंसि कॉन्फिडेंशियली असांजी या असांजो हीअं ॾियूंसि यानी कि असांजो डोगनल ॾियूंसि या असांजी हीअ ॾियूंसि उहो असां डिपेंड करे ॾींदा असां चवंदा वाटर मार्क असां पंहिंजो ॾियूं असां वाटर मार्क ते था अचूं असां जेको बि नालो ॾियूं ॾिसो नो वाटर मार्क पिक्चर ॾियणु चाहियूं पिक्चर ॾेई सघूं था पर टेक्स्ट असां पंहिंजी ॾियणु चाहियूं असां पंहिंजी ॾेई सघूं था असांजी फॉन्ट स्टाइल ही आहे इहे असां हिते नया नालो चेंज कंदासीं फॉर एग्जांपल असां रखूं था सिंध था रखूं सिंध रखियोसीं जस्ट असां ओके कंदासीं अची वेंदी कलर बि चेंज करे सघूं था पर पहिरियां असां ॾिसूं त वाकई असांजो सिंध चेंज थी वियो ॾिसो असांजी जेका ही चेंज थी वई सिंध थी वेंदी सिधो पाण मुराद ठीकु आहे यानी कि ॾिसो असांजी ॿ चेंज पहिरियों असांजो बाय डिफॉल्ट वारो उनखे ख़तमु कयोसीं उनजे लाइ असां छा कंदासीं वाटर मार्क ते ईंदासीं कस्टमाइज़ में अचोसि ऐं उनखां पोइ जेको असां डिलीट करणु चाहियोसि यानी कि नो वाटर मार्क ॾियणु चाहियोसि या ॾियणु चाहियोसि हॉरिजॉन्टल ॾियोसि या लघु ॾियोसि उहो डिपेंड करे थो असांजो कलर ॾियणु चाहियोसि असां कलर ॾेई सघूं था फॉर एग्जांपल रेड था ॾियूं ओके कयोसि तव्हांजो रेड हुनते पाण मुराद अची वेंदो हीअ पोयां जेको हीअ असांजो अची वियो छो त असांजो ऑलरेडी असां हितां ॾिनो आहे उहो असां चेंज करणु चाहियूंसि असां चेंज करे सघूं था यानी कि डोंट कॉपी न थिएसि त असांजो कॉपी न थिए यानी कि कॉपी वारो टेक्स्ट वारी पाण अची वेंदी बाय डिफॉल्ट चेंज करणु चाहियूं असां पंहिंजी मर्ज़ी सां रिमूव वाटर मार्क तव्हांजो रिमूव थींदो वापसि असां पंहिंजे हिसाब सां ॾियणु चाहियूं कस्टमाइज़ ते अचो हाणे असां हिते टेक्स्ट वाटर मार्क हीअ असां जेको बि ॾियणु चाहियूंसि फॉर एग्जांपल जीअं असां सिंध ॾिनोसीं असां सिंध ॾींदासीं ओके त असांजी सिंध पाण मुराद थींदी कलर चेंज करणु चाहियूं हुनजो असां साॻे तरीक़े सां वाटर मार्क ते अचो ऐं असां हिनजो कलर चेंज कंदासीं हितां फॉर एग्जांपल रेड था रखूं ओके कंदासीं सिंध अची प्रिंट प्रीव्यू खे ॾिसोसि कंट्रोल F2 असांजी सिंध अची वेंदी हिनखे असां सिधो रखणु चाहियूं असां सिधो रखी सघूं था वाटर मार्क मां अची कस्टमाइज़ इहे असांजो हॉरिजॉन्टल में रखणु चाहियूंसि ओके कंदासीं असां सिंध कंट्रोल F2 प्रिंट प्रीव्यू कयोसि इहे असांजो वाटर मार्क जॾहिं बि टेक्स्ट लिखंदासीं हुनजे मथां पाण मुराद अची वेंदी सो उन खां पोइ असांजो
पेज जो कलर चेंज करणु चाहियूं असां चेंज करे सघूं था हितां। को बि रखणु चाहियूं असां जो डिपेंड करे थो रखी सघूं था। यानी कि प्रिंट प्रीव्यू कयोसि, प्रिंट प्रीव्यू असांजो सेटिंग प्रिंट प्रीव्यू में असां सेटिंग करणी पवंदी आहे, उहा असां कस्टमाइज़ में अची करे पोइ असांजी उहा सेटिंग थींदी आहे। यानी कि ऑप्शन्स ते ईंदासीं, पोइ असांजो डायरेक्टली छा थींदो, बैकग्राउंड जेको असांजो कलर चेंज करणो आहे इहे असांजो प्रिंट प्रीव्यू कलर ओके कंदासीं। असांजो कलर हूंदो जेको ॾिनो हूंदोसीं उहो असांजो बाय डिफॉल्ट जेको हीअ असांजी सेटिंग हूंदी आहे उहा असांजी ख़तमु थियल हूंदी आहे। ख़तमु कंदासीं, साॻी कलर ख़तमु थींदो, असां रखे था छॾियूं ओके, असांजो उहो कलर पाण मां अची वेंदो। उनखां पोइ असांजो पेज खे बॉर्डर ॾियणु चाहियूं असां ॾेई सघूं था हितां। यानी कि पेज खे बॉर्डर हीअ असां बॉक्स जस्ट ॾियणु चाहियूं ओके कंदासीं, पेज बॉर्डर अची वेंदो। प्रिंट प्रीव्यू खे ॾिसूं वाकई असांजा बॉर्डर्स अची वेंदुसि। उनखां पोइ वधीक ॾियणु चाहियूं कि मोटो रखणु चाहियूं कंहिं डिज़ाइन में रखणु चाहियूं असां रखी सघूं था। ॾिसो असांजी साइज़ आहे, हीअ साइज़ असांजी फॉर एग्ज़ाम्पल हेतिरी था रखूं, कलर था रखणु चाहियूं असां कलर पंहिंजी मर्ज़ी सां फॉर एग्ज़ाम्पल हीअ था रखणु चाहियूं ओके कयोसि। हीअ असांजी प्रिंट प्रीव्यू करे ॾिसंदासीं, ॾिसो असांजो साॻे तरीक़े सां उहो बॉर्डर पाण मुराद अप्लाई अची थी वेंदुसि। उनखां पोइ असां वधीक उनजी सेटिंग यानी कि वधीक स्टाइल्स खणणु चाहियूं असां हितां स्टाइल्स ही रखी सघूं था ओके कंदासीं, उहे असां अप्लाई करे सघूं था। उनखां पोइ असां हुनजी बॉर्डर जी जेका बि सेटिंग हीअ असांजी सेटिंग पेज बॉर्डर ॾियणु चाहियूं, शेडिंग ॾियणु चाहियूं असां शेडिंग टेक्स्ट वग़ैरह खे ॾेई सघूं था। यानी कि असांजी सेटिंग वग़ैरह उहे कलर ॾियणु चाहियूं, डिफरेंट कलर हुजनि असांजा हुनजा कलर अची वेंदा, यानी कि बैकग्राउंड्स में जेका सिलेक्शन एरिया हूंदी उनखे असांजो जेको बैकग्राउंड्स हूंदो उहो असांजो बैकग्राउंड्स में अची वेंदुसि। अगरि असांजी टेक्स्ट आई डी सिलेक्ट हूंदी त सभिनी में अची वेंदी। उनखां पोइ असां टेक्स्ट खे अॻिते सोरणु चाहियूं, फॉर एग्ज़ाम्पल असां हिननि खे इंडेंट यानी कि अॻिते असां लेफ्ट एंड राइट सोरणु था चाहियूं, इहे असांजी सोरी वेंदी। वापसि करणु चाहियूं वापसि असांजी थींदी, यानी कि राइट करणु चाहियूं असांजी टेक्स्ट वग़ैरह राइट वग़ैरह लेफ्ट थींदी, यानी कि असांजी जेका टेक्स्ट हूंदी लेफ्ट एंड राइट जे हिसाब सां जीअं लिखंदा आहियूं उहा जीअं असां सिंधी आहे हुनजे लाइ यूज़ कंदा आहियूं। इंडेंट कयूं, स्पेसिंग कयूं टेक्स्ट जे विच में, हिननि जे जेके स्पेस आहे फॉर एग्ज़ाम्पल असां हिननि खे सिलेक्ट था कयूं टेक्स्ट खे, जीअं असां सिलेक्ट कयोसीं त असां हिनखे जेका स्पेसिंग आहे उहा तव्हांजी घटि वधि तव्हां करे सघूं था। ॾिसो टेक्स्ट जे विच में स्पेस जेका घटि वधि थींदी उहा असां घटि करे सघूं था। साॻे तरीक़े सां हितां बि असांजी टेक्स्ट जी साइज़ घटि वधि थी सघंदी, यानी कि आफ्टर ऐं बिफोर जे लाइ। उनखां पोइ हीअ असांजो अरेंज असांजी पिक्चर जे लाइ यूज़ थींदी आहे। फॉर एग्ज़ाम्पल असां इंसर्ट था कयूं, को बि हितां असां फॉर एग्ज़ाम्पल शेप था रखूं, हीअ असां शेप रखियोसीं। ॾिसो हाणे असांजी टेक्स्ट हूअं असांजी ॾिसो पेज लेआउट में हीअ असांजा कमु न पिया कनि। हाणे हीअ असां टेक्स्ट जे विच में रखणु चाहियूं मथां रखणु चाहियूं उहो असां डिपेंड करे थो त किथे बि रखणु चाहियूं रखी सघूं था। असां हिनखे चुरपुर करणु चाहियूं असां चुरपुर करे सघूं था। उनखां पोइ हिनखे असां बैक टू सेंड एंड राइट करे सघूं था, उहो असां डिपेंड करे थो हिन ते। असां हिनखे हिनजी टेक्स्ट जे पोयां रखणु चाहियूं या अॻियां रखणु चाहियूं उहो असां फ्रंट रखणु चाहियूं फ्रंट अची वेंदो, बैक रखणु चाहियूं असां बैक थींदो, यानी कि अॻिते पोइ सोण जे लाइ ऐं टेक्स्ट जी असां मथां रखी सघूं था। हुनखे बैकवर्ड रखणु चाहियूं असां बैकवर्ड मथे रखी सघूं था, छो त हिन साइज़ जे हिसाब सां तस्वीर खे हेठां मथां नथा रखी सघूं। उनखां पोइ असांजो टेक्स्ट रैपिंग असां हिनखे अॻिते पोइ सोरे सघूं था, टाइट रखी सघूं, यानी कि टाइट असांजी साइज़ हिनजी पाण मुराद अची वेंदी। उनखां पोइ असांजो साॻे तरीक़े सां पेज लेआउट में अलाइन करणु चाहियूं, सेंटर रखणु चाहियूं सेंटर अची वेंदी, यानी कि अलाइन हिसाब सां मिडल राइट किथे बि रखणु टॉप रखणु चाहियूं असांजी टॉप ते अची वेंदी। ग्रुप यानी कि मल्टीपल हूंदा उन्हनि खे असां गॾु करे सघूं था, यानी कि ॿ असांजा फॉर एग्ज़ाम्पल असां हिते ॾिनोसीं शेप बेबी था रखूं, फॉर एग्ज़ाम्पल असां हीअ रखूं था। हिननि खे ग्रुप करणो आहे त असां छा कंदासीं, सभ खां पहिरियों हिन खे ग्रुप करण लाइ सिलेक्ट कंदासीं। सिलेक्ट करण लाइ असां छा कंदासीं, कंट्रोल पकड़े हिनखे सिलेक्ट कंदासीं। जॾहिं असां सिलेक्ट कयोसीं त पोइ असां ॾिसो ग्रुप वारो ई पाण मुराद अची वेंदो, जस्ट ग्रुप कयोसि। हाणे असां जॾहिं बि हिननि खे सोरींदासीं त ॿई असांजो गॾु चुरपुर कंदी। ॾिसो असां जॾहिं हिननि खे चुरपुर था करायूं त ॿई असांजे ग्रुप में हेॾे होॾे चुरपुर थींदी। रोटेट करणु चाहियूं असां रोटेट वर्टिकल में करणु चाहियूं या असां हुननि खे हॉरिजॉन्टल में करणु चाहियूं, यानी कि हेठि मथे करणु चाहियूं त असां करे सघूं था। हीअ असांजो सॼो मेन्यू कंप्लीट थियो पेज लेआउट। हाणे अॻिते असां सिखंदासीं नेक्स्ट में। अगरि तव्हांजो जेकॾहिं असांजो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हुजे त प्लीज़ शेयर कजो ऐं लाइक कजो। थैंक यू।